अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो काश टीवी। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त कुझु अहिड़ा चौहंदड़ ऐं वक़्तु ऐं हालात ऐं निज़ाकत सां उहे शयूं तव्हांजे साम्हूं पेश कयूं जेके आम माण्हू खे मालूम घटि हुजनि थियूं ऐं ख़ासि तौर ते उहे जेके पसे परदा जेके कारवायूं थियनि थियूं, जेके लिकल ऐं ॻुझ ॻोह में थियनि थियूं, उहे मंज़र आम ते आणजनि। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ज़िले घोटकी जे खानगढ़ वारे इलाइक़े में ऐं ख़ासि तौर ते जेको ज़िलो आहे घोटकी उन जे हवाले सां पस मंज़र जी ॻाल्हि कंदासीं त हिन जी आबादी 16 लख खां वधीक आहे। आबादी जी बनस्बत हिन जा वसाइल टीणा आहिनि, पर इन बावजूदि हितां जा माण्हू मक़ामी तौर ते कंगाल नज़र अचनि था। हिन ज़िले खे अक्सर माण्हू तशबीहूं बि ॾियनि था, जंहिंमें कॾहिं को भींग ज़िलो चए थो, कॾहिं को महरूम ज़िलो चए थो। लेकिन अगरि हिते को कमु करणु चाहे थो त उनजी रस्ता रोक बि थिए थी ऐं कमु करणु नथो ॾिनो वञे। केतिरा ई माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में, उन्हनि खे अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जेके असां चई सघूं, पर उन्हनि जी ईअं खणी चवंदासीं त उन्हनि तरक़ी वारे कमनि खे अवामी नुमाइंदा अवाम जे हक़ में करणु नथा ॾियनि। आख़िर छो? ऐं हिन वक़्तु ख़ासि तौर ते जेका सूरत हाल आहे उहा आहे बलदियाती निज़ाम, पर ख़ासि तौर ते उन में ॾिठो वियो त सरदार हाजी ख़ान महर जंहिंजी उमिरि जे निस्बत जेके मां त इहो चवंदुसि त जेके मुख़ालिफ़ हुया उन्हनि इहो महसूसु कयो त उन नंढी उमिरि ऐं सियासी कद काठ उन्हनि जी जेके तरबियत आहे त इंतिहाई बहितरु हुई ख़ानदानी तौर ते, लेकिन उमिरि जे लिहाज़ सां उन्हनि इहा शइ ते हीउ नाकाम थींदो। पर जॾहिं हू कामयाबु थिया आहिनि त हाणे उन्हनि खे इहो तरक़ियाती निज़ाम जेको हले पियो, जेकी रविश हले पई, लहर हले पई, उनखे रोकणु मुश्किल थी चुको आहे। ऐं अॼु जेको हिकदमि जेके तरक़ियाती कम घोटकी जा बंदि थिया आहिनि, इहो ई सुवालु खणी असीं मौजूदु आहियूं सरदार हाजी ख़ान महर वटि। ज़िले चेयरमैन घोटकी आहिनि ऐं उन्हनि खे असांखे टाइम ॾियण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ासि तौर ते ज़िले घोटकी जी आवाम में हिकिड़ी बेचैनी पैदा थी वई त सरदार हाजी ख़ान महर कॾहिं उबावड़ो ॾहर की ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुचे पियो, तव्हांजो आदर भाव बि थिए पियो ऐं हिकिड़ो जज़्बो, उहो जज़्बो हिकदमि पस्त थी वियो, हिकदमि तव्हां ख़ामोश थी विया छा? एॾी वॾी मशीनरी आंदी वई आहे जंहिं तव्हांखे रोके विधो आहे। आख़िर अवामी नुमाइंदो त आवाम जे हक़ में ॻाल्हि कंदो आहे, तव्हां त आवाम जे हक़ में वञो पिया, त आख़िर पोइ इहो कहिड़ो तरीक़ो घोटकी में अपनायो वियो आहे? न बिल्कुलु वॾे महिरबानी अव्हां जी, वॾो अफ़सोस थो थिए पियो ॿुधी करे। त मां ॿुधाईंदो हलां त माशाल्लाह जेको असांजो माण्हुनि जी मोहबत जो जेको समुंदरु हुयो उहो माण्हुनि जे फेवर में ई हुयो। माण्हू असांजो गुलनि सां असांजो आदर भाव करनि पिया, असां उनखे कमु ॾिनासीं। उते को असांजो इहो मक़सदु हो त आवाम जी ख़िदमत, उन ख़िदमत खे जेको ई हाणे जेके उन में रुकावट आई आहे उन जी वजह इहा ई आहे त असांजा जेके बि ऑफिसर हुया, मां तव्हांखे ॿुधायां त इंजीनियर खां वठी करे अकाउंट्स ऑफिसर, असांजे जेको ऑफिस सुपरिटेंडेंट जी मंज़िल ताईं, सम्झो क्लर्क जी मंज़िल ताईं बि न छॾिया अथऊं त माण्हू सॼा सभिनि खे घुराए वरितो अथऊं कराची। हाणे माण्हू मोकिलींदासीं नवां, पंहिंजा मनपसंदि माण्हू आणण जी कोशिशि में इहे आवाम जो नुक़सानु करनि था पिया। जेको तरक़ी जो सफ़र उन में रुकावटां विझनि था पिया। इहे ज़रूरु संद गवर्नमेंट पाण, मां गवर्नमेंट खे त डायरेक्ट ब्लेम न कंदुमि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे लोकल जेके माण्हू आहिनि जेके गवर्नमेंट जी हिते नुमाइंदगी करनि था, उन्हनि जी इहा कोशिशि हूंदी त हे छा आहे बेसिकली उन्हनि खे हिकिड़ो इहो थींदो त भाई ज़िले काउंसिल में कमु घणा थियनि था, इहो घणा कमु किथे असांखे सुभाणे आवाम खे वरी जवाबु न ॾियणो पए त तव्हां चवनि था कमु कयो। इन लाइ इहो मुंहिंजे ख़्याल सां इन कोशिशि करनि था। वॾो अफ़सोस आहे इहा पॉलिसी कॾहिं बि कंहिं तरह न रखिजे। तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी डिस्ट्रिक्ट काउंसिल में बि जेके बि काउंसिल जो हॉल आहे उन में कुझु असां अहिड़ा मेंबर बि आहिनि जेके असांजे ग्रुप सां लाॻापियल न हुया, पर असां उनखे कॾहिं बि ऑपोज़िशन वारी कार न ॾिठो आहे। इहा ई पॉलिसी जेका आहे मुंहिंजे ख़्याल सां वॾी लीडरशिप क्वालिटी इहा ई हूंदी आहे त माण्हू कॾहिं बि कंहिंखे परायो न करे, पंहिंजो करे। तॾहिं इहा ई वॾी हिकिड़ी अहम शइ आहे जेका मां चवां थो त हुननि खे सिखणी खपे। ऐं सरदार अलीगोर ख़ान में वॾी इहा क्वालिटी आहे त उहे कॾहिं बि कंहिंखे परायो न कंदा आहिनि, उन्हनि खां कुझु शयूं सिखनि। ऐं जेके बि हितां जा आहिनि, जेके बि असांजे पाण खे लीडर सॾाइनि था, उहे उन्हनि खां क्वालिटी सिखनि त उन में उन्हनि जो फ़ाइदो ई थींदो। अच्छा, ज़िले घोटकी में असांजे आवाम जी बदकिस्मती इहा आहे त ख़ासि तौर ते हिते जेको सियासी तर्ज़ अमल आहे उहो पुराणो तरीक़ो आहे, पुराणी रवायतुनि तहत हले थी। लेकिन जॾहिं हाजी ख़ान महर अचे थो त हू पाण ऑफिस खे टाइम ॾिए थो ऐं माण्हुनि इहो महसूसु ई न कयो त बाबा ठीकु आहे, हिकु हुनजो तव्हांजो सरदारी घराणे सां तालुक़ु आहे त हुननि जो बंगले खां निकिरणु ॾुखियो थी वेंदो, पर तव्हां ऑफिस खे टाइम ॾिनो, हर माण्हू खे मिलियो। पर उनजे बनस्बत जेको अॻियां तव्हां असां नालो न खणंदासीं त जेके माण्हू मुखालफ़त वारे खाने में आहिनि, छा उहा रविश त उन्हनि खे परेशान न कयो आहे त हाजी ख़ान महर में जेको असां सोचियोसीं हाणे हीअ त उनखां ॿीण ते अॻिते वञे पियो, त इन जी हाणे ईअं कजे त तरक़ियाती कम रोकजनि या अॻिते ईंदड़ बलदियाती निज़ाम खे या उन निज़ाम में
छा इहा उन्हनि जी भुल न आहे त जेको तव्हां करे चुका आहियो ज़िले जे हवाले सां उनखे त उहे मिटाए नथा सघनि? उहो ज़मीनी टफ टाइल्स जी सूरत में आर ओ प्लांट्स असांजे ज़िले में आहे, पाणी जी सूरत हाल ख़राबु आहे त तव्हां ॾिनी आहे, छा उहे कुझु डिलीवर करे सघिया आहिनि जेके कोट कंदा त तक़रीरुनि में ख़िताबनि में त असां पाणी ॾिनोसीं, तव्हां विज़िट कयो आहे? हा न अल्हम्दुलिल्लाह मूंखे इन ॻाल्हि जो फ़ख़्रु आहे त मां आवाम जी ख़िदमत में मुंहिंजो नालो थिए थो पियो ऐं दोस्त मूंखे मोहबत जे नाले सां यादि करनि था। छा असांजे वॾे जी तरबियत अहिड़ी आहे त बाबा चवंदो हुआ जेको आहे तव्हांखे आवाम जो ई माण्हू थियणो आहे, आवाम जो ई दोस्त थी करे हलणो आहे। इहे सभु जेके आहिनि तव्हांजा भाइर आहिनि, सभिनि सां तव्हांखे हथ में हथु मिलाए करे कुल्हे में कुल्हो मिलाए करे गॾिजी करे तव्हांखे इन आवाम जो मसइला हल करणा आहिनि। त इन लाइ मुंहिंजी ट्रेनिंग अहिड़ी हुई त मां को बंगले में वेहण वारो शख़्स ई न आहियां, मूंखे हिकु ड्राइंग रूम जी सियासत पसंदि ई न आहे। तॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदो जेतिरी बि एक्टिविटी आहे उहा असांजी ऑन ग्राउंड हूंदी। ऑफिस में बि अञा जेके तव्हां चओ था अञा असां घटि ईंदा आहियूं, छा आहे त ग्राउंड में वधीक मौजूदु हूंदा आहियूं। हर दोस्त जो ॾुख सुख में पहुचणु, उनजे मसइले में, उनजे क्राइसिस में उनजी मदद करणु, उन सां एड में गॾु बीहणु। जीअं हाईलाइट कयो त पाणी जो मसइलो वॾो अहम हिते प्रॉब्लम हुयो, पाणी ज़हरीलो थी वियो, उनजे लाइ असां जेके इक़दामात वरितासीं उहे बिल्कुलु असांजी टीम जेके आहे उन्हनि जे लाइ फ़ख़्र जो बाइज़ आहिनि ऐं माशाअल्लाह ॾाढो इहो असांजो माण्हू आवाम इनखे साराहे थी पई। पर ज़रूरु जॾहिं तव्हां चङो कमु कंदा त रुकावटां बि रस्ते में ईंदियूं आहिनि, बुरी नज़रां बि तव्हांखे तंग करण जी कोशिशि कंदियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं ताक़तां हूंदियूं आहिनि जेके चाहिनि थियूं त भाई हे चङो कमु न थिए, चाहे उन में असांजी मक़बूलियत आवाम में वधे थी पई। पर हाणे उनखे आवाम जे दिलि मां कढणु त इहो अलाह साईं जे हथ में आहे, बाक़ी के लोकल माण्हू जे त वस जी ॻाल्हि ई न आहे। जंहिंखे रब साईं इज़त ॾसे थो, जंहिंखे रब साईं अलाह साईं ज़िमेदारी ओतिरी ॾींदो आहे जेको जेको बर्दाश्त करे सघे। अगरि असांखे अलाह साईं पूरे ज़िले जी ज़िमेदारी ॾिनी आहे त उन में रब जा लख शुक्र, ऐं असां पंहिंजी पूरी महिनत सां पंहिंजे दिलि सां पंहिंजे आवाम जी ख़िदमत कयूं पिया ऐं उनजे दिलि मोहबतनि जा जेके इहे असांजा पैगाम आहिनि उनखे मिलनि था ऐं असांजा आवाम खे असां मज़ो अचे थो तॾहिं त असांखे चूंडे थी पई। अच्छा, घोटकी ख़ासि तौर ते हिन टाइम हिन वक़्तु जेको घोटकी खे घोटकी जी आवाम खे जेके असांखे ॾिसनि पिया नाज़रीन महरूम रखियो वियो आहे, उन्हनि खे मुख़्तलिफ़ इशूज़ पैदा करे हितां जी तरक़ियाती जो जेको पई हुआ उनखे जाम कयो वियो आहे। छा था सम्झो त उहे माण्हू जेके हिते राजधणी आहिनि मुख़्तलिफ़ अंदाज़ में, भली सूबाई या क़ौमी असेंबली जा अॻुवान हुजनि, छा उहे छो नथा चाहिनि त ज़िले घोटकी या घोटकी शहर ते ख़ासि तौर ते हाणे उहा रविश असांजे मीरपुर में बि पहुचण वारी आहे? आख़िर छा था सम्झो त इहा अवामी सियासत अवाम जे नाले ते वेसाहघाती न आहे? बिल्कुलु अवाम खे हर ॻाल्हि सच ॿुधाइणी खपे। जी मां ॿुधायां थो त मां तव्हांखे ॿुधायो त शुरू में ग़ालिब दोस्तनि खे त असां जॾहिं शुरू कयोसीं कमु त 500 रुपए खां शुरू कयोसीं, अॼु असां माशाअल्लाह 50 करोड़ खां वधीक जा कम कराया आहिनि। इहा आवाम जे सॻो जॾहिं ॻाल्हियूं रखंदव त पोइ आवाम तव्हांखे उन्हनि जे लाइ आसानी बि थींदी ऐं सचो इंसानु जेको आहे उनजो ई मुस्तक़बिल आहे। जेको माण्हू कंहिंखे ॻाल्हि करे भुली वञे उहो माण्हू सही न आहे, चाहे उहो अलाह अलाह हबीब खे पसंदि न आहे। सचो इंसानु जेके आहिनि उन्हनि जी वर्थ आहे, तॾहिं आवाम में बि उन्हनि जी वर्थ आहे। तॾहिं असांखे सच जो हमेशह असांजो दीन बि इहो सेखारे थो त सच ॻाल्हायो, माण्हुनि सां आवाम सां राब्ते में अचो ऐं जेके तव्हांखे ज़िमेदारी ॾिनी वई आहे उनजो तव्हां सही तरीक़े सां उनजो तव्हां बिल्कुलु उनजो आदर बाब कयो माण्हुनि जो, त तव्हांखे उन में बिल्कुलु इज़त बि मिलंदी ऐं तव्हांखे शोहरत बि मिलंदी। शोहरत बि मिले थी, इज़त बि। अच्छा, ख़ासि तौर ते सरदार अली गौहर ख़ान नंबर जी सियासत खे ॾिठो वञे त उन्हनि असेंबली में हिकु मज़दूर तबिके जो आवाज़ु बुलंद कयो आहे, आम माण्हू जो लाइ आवाज़ु, छो त सनत तिजारत जे हवाले सां ज़िलो असांजो अहम आहे। बाक़ी जेके आहिनि उन्हनि खे नांग सरापे वियो आहे या उन्हनि जी का आवाम में पहचान न आहे। मज़दूरनि सां हेॾो ज़ुल्म थिए थो, मल्टीनेशनल कंपनीज़ में मल्टीनेशनल पंहिंजो हक़ अदा नथियूं कनि। हाणे जेको ताज़ो आहे त कोशिशि कई पई वञे त मज़दूरनि खे कॾहिं को नओं मुतबादिल तरीक़ो अख़्तियार कजे। छा था सम्झो त इन्हनि में उन्हनि माण्हुनि जा ज़ाती इंट्रस्ट आहिनि या रुॻो आवाम खे अञा ताईं उहो तसलसुल बरक़रार रखिबो बेवकूफ़ बनाइण वारो? बेसिकली सरदार अली गौहर ख़ान जेके आहिनि उहे हिकिड़ा महिनत कश इंसान आहिनि। उन्हनि सॼी ज़िंदगी पंहिंजी जेका आवाम जे लाइ वक़्फ़ कई आहे। सुबुह जो नमाज़ पढ़ी करे तव्हां आवाम जे मसइलनि खे जॾहिं माण्हू अचणु शुरू थींदा आहिनि त उहो मुंहिंजे ख़्याल सां 12-1 बजे ताईं 8 बजे खां वठी 1 बजे ताईं उन्हनि जी रूटीन आहे त उहे माण्हुनि जो मसइला हल कंदा आहिनि। आवाम सां जॾहिं माण्हुनि जो मेल जोल हूंदो त पोइ माण्हुनि खे आवाम जे दिलि जो अहसासु बि हूंदो, उनजे मसइलनि जी क़दुरु बि हूंदी त भाई हिनखे छा प्रॉब्लम आहे, मां कहिड़े मसइले खे कीअं हैंडल कयां। तॾहिं जॾहिं बि उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे उन्हनि ज़रूरु पंहिंजे हिते जेके मज़दूर दोस्त आहिनि या जेके माण्हू अबोज आहिनि जेके ॾुखे हालात गुज़रनि था उनजी ॻाल्हि हर असेंबली ताणी हर लेवल ताणी पुॼाइण जी कोशिशि कई आहे। ऐं वॾे वॾी जेका उन्हनि में क्वालिटी आहे उहा आहे दिलेरी ऐं सचाई ऐं हिमत। इहे शयूं जेके आहिनि हर इंसान खे, हर घोटकीअ जे माण्हू खे उन्हनि खां सिखणियूं खपनि। चाहे त उहे जॾहिं बि ॻाल्हि कंदा आहिनि पंहिंजी दिलेरी सां, पंहिंजे हक़ सच जी ॻाल्हि ते उहे रहंदा आहिनि। चाहे उहे हिकिड़ा मां चवंदुमि त असांजे ग्रुप जा वॾा त आहिनि पर हिकिड़ा मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि में रूहानी क्वालिटीज़ बि आहिनि जेके सभु असांजी संगत फील कंदी आहे त उन्हनि में अलाह साईं जी हिकिड़ी कुदरत जी ताक़त आहे त उहे सच ॻाल्हाए वेंदा आहिनि। ऐं उन में आवाम जे मसइलनि ते बि सच ॻाल्हाइणो आहे त पोइ मसइला हल थींदा। अगरि माण्हू सच को हटंदो त पोइ तव्हां सम्झो बाक़ी ॿिया माण्हू बि जेके आहिनि हर को पंहिंजे हथ कोशिशि कंदो आहे, पर
शायदि अगरि मसइलनि खे हुकूमत में वेही करे माण्हू हल न करे सघियो त पोइ कहिड़ी कोशिशि कई। तॾहिं बाक़ी ॻाल्हि करणु त सवली आहे त मां बि चवां त मां फलाणो बाबु सॼो मां हिते तव्हांखे एयरपोर्ट ठाहे थो ॾियां, तव्हांखे वॾो हॉस्पिटल ठाहे ॾींदुमि, पर जॾहिं तव्हां कोशिशि कंदव पंहिंजे जेके तव्हांजा लीडर्स आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदव, इहो मुद्दो रखंदव, ऐं ख़बर आहे त हिते इमरान ख़ान साहिब बि जॾहिं आया हुया त अली ख़ान इहो ई मुद्दो रखियो त असांखे सुठो को हॉस्पिटल ॾियो, हिते सुठी का यूनिवर्सिटी ॾियो, वॾियूं वॾियूं शयूं जेके हिते आवाम जे इज्तमाही फ़ाइदे में हुजनि। असां इनफरादी शइ में असां बिलीव न कंदा, असां चवंदा वॾा वॾा हिते वॾो को सुठो अगरि हॉस्पिटल न आहे त इहा घोटकी आवाम जी जेका बदकिस्मती आहे, या जेको हॉस्पिटल सरदार अली ख़ान पंहिंजे नाज़मी जे दौर में ठारायो हुयो, तव्हां ख़बर आहे मीरपुर में ई आहे उहो, उनजी एक्सटेंशन थी, उन में घणा वार्ड जेके हुया उहे फंक्शन न आहिनि। हाणे फंक्शन करणु त जेको आहे गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी आहे, हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी आहे। हाणे इन में बि हिकु शइ ठाराए माण्हू वञे थो पियो, उहा उन जो मेंटेन नथा करनि पिया, इन में त हाणे वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। इहो लोकल जेके तव्हां चओ था चूंडियल नुमाइंदा आहिनि, उनजी हाणे वधीक ज़िम्मेदारी आहे। मुंहिंजी त दिली ख़्वाहिश आहे त ज़िले काउंसिल जो हाणे कुझु चंद टाइम बचियो आहे त उन में असांखे घटि में घटि अगरि फंड कोन्हनि गवर्नमेंट वटि त असांखे इख़्तियार त आहे गवर्नमेंट वटि, हिकिड़े लेटर जे ज़रिए असांखे इख़्तियार ॾिए त असां तमामु हेल्थ डिपार्टमेंट, एजुकेशन डिपार्टमेंट, पब्लिक हेल्थ, रोड्स वग़ैरह मॉनिटर करे सघूं, चेक करे सघूं, वञी ॾिसूं हुनजो असांखे इख़्तियार ॾिए। बाक़ी ईअं छोड़ो हर कॉल असां मां DC खे चवां डी साहिब में महिरबानी करे मदद कंदो, त इहो को कानून जो को सही तरह इहा कानून जी पैरवी न आहे। इहो सम्झो तव्हां आइन जी भंजकड़ी कयो था पिया। लोकल गवर्नमेंट्स खे मज़बूत कयो, ट्राए करे ॾिसो। सॼे सूबे में पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे त सॼे सूबे खे फ़ाइदो थींदो। इहो ट्राए करण में छा मसइलो आहे, इहो ट्राए करे ॾिसनि, सभिनि जो फ़ाइदो थींदो। अमरोट शरीफ़ माशाल्लाह वॾी दरगाह आहे, उन्हनि जी त ॻाल्हि जेतिरी कजे घटि आहे, पर हिते लोकल जेको तव्हां ॿुधो था पिया उहो तव्हां बिल्कुलु हिकिड़ो अॻे CMO हुयो, हाणे उहो चीफ ऑफिसर जी बि हुनखे एडिशनल चार्ज ॾिनी अथऊं। ऑल्दो उहो आहे 17 ग्रेड में, 18 ग्रेड जी पोस्ट आहे, पर गवर्नमेंट जी नाजाइज़गी आहे इहा, त नाजाइज़ी आहे त हुनखे हिकिड़े ज़ोरी चार्ज ॾिनी अथऊं। इहो उन जूं आहिनि। तव्हां जॾहिं कंहिं इलाइक़े में गिरदा हो त तव्हां किथे कोरोना वायरस जी ॻाल्हि ॿुधंदा हो, किथे को वॾे के मसइले जी ॻाल्हि ॿुधंदा हो, घोटकी में तव्हां इहो मसइलो ॿुधो आहे, तव्हां सम्झो था त घोटकी जा माण्हू केतिरा परेशान आहिनि। चाहे बेसिकली इहो जेको आहे नादिर शाह जेको आहे इहो आहे हिकिड़ो हुननि जो माण्हू जो हिकिड़ो हुननि जी छा मां कहिड़ो लफ़्ज़ यूज़ कयां, मां सारी ॻाल्हि मां घणो मां डिटेल में कोन थो वञणु चाहियां। बेसिकली हुननि जो हिकिड़ो हुननि जो प्यादो आहे जेको इस्तेमालु करनि था। घटि अहिड़ा ऑफिसर हूंदा आहिनि जेके पंहिंजे कानून को हटिजी करे कंहिं ॿिए जी हुकुम ते बसि जेको कमु हुकुम अचे उहो करिणो आहे। उहो हिकिड़ो हुनजो हुकुम मञण वारो माण्हू आहे। हुकुम मञंदा कहिड़ा माण्हू सम्झो हुनजो हुनजो सर्वेंट टाइप माण्हू आहे, जेको कमु कराए नथा पिया उहो करे थो पियो। वरी बि इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन अॻु में एतिरो टाइम असांजे म्यूनिसिपल चेयरमैन साईं सैयद असगर अली शाह उन्हनि खे परेशान कयो आहे। हाणे उन खां पोइ वरी हाणे उनखे टास्क मिलियो आहे त तूं त सुठो कमु करे थो पियो, तूं माण्हुनि खे नौकरी में कढणु ॼाणे थो पियो, तूं माण्हुनि जी स्कीमा रोकणु ॼाणे थो पियो, तूं त वॾो क़ाबिल ऑफिसर आहे, तूं किथे वएं? तॾहिं हाणे उनखे ॻोल्हा करे वरी चओ अथऊं डिस्ट्रिक्ट काउंसिल में कमु घणो हले थो, ओॾे वञ, जिते कमु घणो हूंदो आहे उते नादिर शाह पुॼी वेंदो आहे। हाणे इहा उनजी हिकिड़ी पहचान आहे, ऐं अलाह कंदो ॿिए पूरे पाकिस्तान खे त नादिर शाह को बचाईंदो इलाइक़ो। बाक़ी हाणे घोटकी नादिर शाह जी ज़द में आहे, ऐं हाणे ज़रूरु इहो अॼु जो जेको आहे मैसेज आहे इन में आवाम घोटकी जी वधीक ॼाणींदी त नादिर शाह जी छा क्वालिटीज़ आहिनि। इहो क्वालिटीज़ आहिनि त हलदड़ कम खे रोकींदो आहे। उहो जीअं बुंडो ॾींदा न वाह, हाणे बुंडण लाइ रखियो अथऊं, पर हाणे दरिया खे बुंडा कॾहिं आया आहिनि छा? मां जेके दोस्त आहिनि घोटकी ज़िले जा जेकी बि आवाम आहे, मां उनखे इहो ई पैगाम ॾींदुमि त तव्हां पंहिंजी दुआयूं घुरंदा रहो। ऐं अॼुकल्ह बुरी वबा बि हले थी पई कोरोना वायरस जी, उनखां मां चवंदोमांव पंहिंजी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखो। बाक़ी इहे जेके मसइला आहिनि इहे हाणे सियासी बणिजी विया आहिनि, ऐं तव्हां अॼु खां ई नोट करे वठो त जेके तव्हांजा ख़्यालु ख़िदमत केरु करे थो पियो ऐं ख़िदमत खे रोके केरु थो पियो। ऐं इनशाअल्लाह जेतिरो तोड़ी असांजी हयाती आहे असां हिन फील्ड में आहियूं, ऐं असां तव्हां सां गॾु रहंदासीं, अवाम खे कॾहिं अकेलो न छॾींदासीं। तव्हांजो तरक़ी जो सफ़र जेको आहे उहो हमेशह ईअं ई हलंदो रहंदो। भले केतिरी बि रुकावट विझनि, आख़िरकार जेका आहे हक़ सच जी फतह थींदी आहे, ऐं असां इंसाफ़ ते आहियूं, हक़ सच ते आहियूं। कानून असांजी मदद करे थो पियो, ऐं इनशाअल्लाह असां कानूनी तरीक़े सां तव्हांजी जंग विढ़ंदासीं, ऐं तव्हांजा अवाम कॾहिं बि तव्हांजा कमकार बंदि न थींदा इनशाअल्लाह। सियासी चिकताण सबबि आवाम खे तमामु घणो नुक़सानु पहुची रहियो आहे। तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त जेको आहे कराची खां पोइ जेको आहे ॿियो नंबर जेको घोटकी ज़िलो आहे जेको आहे डिस्ट्रिक्ट ॿियो नंबर टैक्स ॾींदड़ ज़िलो आहे। असां टैक्स हितां जी जेको आहे असां टैक्स ॾींदड़ आहियूं। असांजो जेको आहे OGDC असांजी हिते जेको आहे हज़ारे फैक्ट्रियूं जेको आहे सभई फैक्ट्रियूं हुजण जे बावजूद बि जेको आहे असांखे जेको आहे आवाम खे को बि जेको आहे फ़ाइदो न आहे पहुची सघो। आवाम जा जेके सियासी जेके नुमाइंदा आहिनि, जेके MLA MP आहिनि, जेको आहे उहे आवाम खे कुझु नथा सम्झनि। आवाम जेको आहे सख़्तु जेको आहे अज़ाब भोगे रही आहे। तव्हां ॾिसो पिया जेको आहे असांजी लाइब्रेरी अमीर बुखारी लाइब्रेरी जेको आहे STP जे दोस्तनि ऐं शहरनि खे जस हुजे जंहिं जेको आहे हिन इशू खे जेको आहे हिन इशू ते जेको आवाज़ु उथारियो आहे। नाज़रीन, काश TV जे प्रोग्राम जे हवाले सां जेके अमरोटी साहिब जे हवाले सां असां कोशिशि कयूं पिया त हर जॻह ते वञूं पिया त अमरोटी साहिब अचे पियो, साईं जो नालो न पिया वठनि, त हर हवाले सां चयो पियो वञे सियासी हवाले सां त साईं जी मुदाख़लत आहे। इलाही कोशिशि करण बावजूदि असां साईं सां हिते मुलाक़ात कई आहे। साईं बिल्कुलु फील्ड में असांखे मिलिया। उन्हनि खां पुछंदासीं, साईं अमरोटी साहिब तव्हां ते हर माण्हू ॾमरियल नज़र अचे थो, सियासी हुजे शहरी हुजे,
आख़िर इन जी वजूहात कहिड़ी आहे असांखे ॿुधाईंदा त तव्हां ते अक्सर ज़िले घोटकी जा माण्हू घणो नाराज़ अचनि था ऐं हर ॻाल्हि में तव्हांखे ज़िम्मेवार करार ॾियनि था त शहर जी जेका तरक़ियाती सिलसिलो आहे उन में साईं रुकावट आहे, इन में केतिरे क़दुरु सदाकत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं गुज़ारिश ईअं ई आहे त मां हितां जे सियासी धुरियुनि जी फेवर कोन पियो कयां ऐं हितां जे जेके बाअसर कुझु माण्हू आहिनि, कुझु दोस्त आहिनि जेके असांजो जीअं चेयरमैन आहे असगर शाह, असां उन्हनि जो जेको आहे त उन ते नथा हलूं, उन जी उमेदनि ते कोन था हलूं। उन जी उमेदनि ते जेकॾहिं हलूं त असांजे लाइ कोई बि रोक टोक न हूंदी, जेकॾहिं असां उन जूं ख़्वाहिशूं पूरियूं कयूं त असांजे लाइ कोई रोक टोक न हूंदी। पर जेकॾहिं कानून खे असां साण खणी करे हलां थो मां ऐं कानून मूजिबि कमु करणु चाहियां थो मां, त पोइ ज़ाहिर आहे त हुननि जी जेकॾहिं का शइ खसबी त उन्हनि खे तकलीफ़ त थींदी न। पोइ जेके उन्हनि जा हेठी लेवल जा माण्हू जेके जिन जिन शयुनि ते हिरियल हुया, हाणे तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां बि हिन दौर में रहो था, तव्हांखे बि हर शइ जी ख़बर आहे, ॼाण आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं हुननि जूं उमेदूं हुयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं हुननि जूं उमेदूं हाणे उन्हनि जूं पूरियूं न कोन थियूं थियनि, जंहिंजे करे अहिड़े क़िस्म जूं प्रोपेगेंडास करनि था। मां पंहिंजो लीगल कमु कयां थो। अच्छा, कुझु इहे शयूं बि धारे जो बिरादरी जे हवाले सां तव्हांखे मुनफ़रिद हैसियत जा शुमारु कयो पियो वञे त तव्हां जेको आहे ग़ैर जानिबदार कमु न पिया कयो, इन में इहा हक़ीक़त आहे तव्हां ते वाक़ई सियासी धुर जो असरु हूंदो आहे या हिते जेको बि भली तव्हांजी जॻह ते को ॿियो हुजे उनखे सियासी तौर ते मुदाख़लत परेशान करे थी? ज़ाहिर आहे अमरोटी न हूंदो त उनजी जॻह ते को ॿियो साहिबु हूंदो, उनखे बि इहा साॻी छा 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 था सम्झो त सियासत जी ज़्यादा मुदाख़लत आहे घोटकी ज़िले में? साईं मां त जॾहिं खां वठी आयो आहियां, मुंहिंजो पंहिंजो जेको ऑर्डर थियो उहो पंहिंजे असांजे मिनिस्टर साहिबु कयो, असांजे सेक्रेटरी साहिबु कयो ऐं मूंखे इहा ई हिदायत कई वई। मूंखे काई बि सियासत जो शौक़ु कोन्हे को। हा ठीकु आहे, हो असांजा हितां जा जेके बि नुमाइंदा आहिनि सभिनी जे लाइ मूंखे रिस्पेक्ट आहे, सभु जेके बि नुमाइंदा आहिनि सियासी धुरियूं आहिनि सभिनी जे लाइ मूंखे इज़त आहे, मूंखे कंहिंजी बि धुर भर न आहे थियणो। बाक़ी मुंहिंजो जेकॾहिं धारे जा ॿाहिरनि सां जाम साहिब सां जेकॾहिं मुंहिंजो वास्तो आहे त ज़ाहिर आहे वास्तो हर कंहिंजो हर कंहिं सां आहे। उन्हनि जो जेकॾहिं फ़ौतगी थी वई हुई त सभु सियासतदान उहे बि विया हुआ हुते। पोइ इन में जेकॾहिं मुंहिंजो उन्हनि सां जेकॾहिं लह विचड़ आहे या मां उन्हनि ॾे वञा थो त इन जो मक़सदु ईअं न आहे त साईं उहे मुदाख़लत करनि था, उहे सियासत था करनि, उहो अहिड़े क़िस्म जी काई बि ॻाल्हि कोन्हे का। वॾी महिरबानी। जीअं त घोटकी जी आवाम ऐं घोटकी जे तरक़ियाती कमनि जे हवाले सां जेको इल्ज़ाम अमरोटी साहिब ते लॻल हुयो, उहो इल्ज़ाम जेको आहे नादिर शाह पंहिंजे मौक़फ़ में क्लियर कयो आहे। हाणे ही जेके ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि, इनशाला ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं साथ सलामत ॾींदा इजाज़त बरकत बलोच खे।